अफ़गानिन खां जेको आहे सिंध खे ख़ाली कयो, अफ़गानिन खे सिंध खां ख़ाली कयो। पोइ ठीकु आहे, हे त अफ़गानी त जेको आहे असांजा मुस्लमान भाइर आहिनि, अफ़गानी ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा आहिनि। पोइ सभ खां पहिरियां असां अमेरिका जा माण्हू कढंदासीं, रूल आहे हिकिड़ो। पोइ त सभ खां पहिरियां त पोइ असांखे गैर मुस्लमान खे कढणो पवंदो। पोइ त असां अमेरिका वारा माण्हू कढंदासीं, असां जेको आहे फ्रांस वारा कढंदासीं, जेकॾहिं हिकिड़ो रूल बणायोसीं। हालांकि इस्लाम जे अंदरि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान हदीस जी रोशनी में जेकॾहिं असांजी पड़ोस में असांजे मुल्क इस्लाम में गैर मुस्लिम रहनि था, इस्लाम में इहो हुकुम आहे त तव्हां इन जी जेकी आहे चौकीदारी बि ॾींदव, इन जी जानी माली जेको आहे हिफ़ाज़त तव्हां मुस्लमान जे मथां लाज़िम आहे। मैं ॿाहिरि दोस्तो इहा जेको असां ज़हन मां ॻाल्हि कढी छॾियूं त बाबा इन्हनि खे जेको नेकल न थींदी, केतिरनि क़िस्म लाइ निकली कराईंदासीं। इहो वाक़ई जेको न हली करे इहो नुक़सानु असांखे ई पहुचंदो हिते।